जो सिंध जो मुलाज़िमन के नथो मिले, सिंध जा मुलाज़िम दाऊं था कनि त असांखे ग्रुप इंश्योरेंस ॾिनो वञे। इहे सभु मुतालबा खणी असां अॼु निकिता आहियूं ऐं असीं तव्हां वटि आया आहियूं। तव्हांजे तवस सां असां पंहिंजो आवाज़ सम्झूं था त तव्हांजे आवाज़ मिलाइण में असांखे ताक़त मिलंदी ऐं आला अख़्तियारनि ताईं। हाणे असां सिंध जे इन डिपार्टमेंट जे वर्क्स एंड सर्विसिस डिपार्टमेंट जे मिनिस्टर हाजी अली हसन ज़रदारी साहब के अपील कंदासीं त हिन एहतजाज में जेको सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां थींदो पियो हले, अॼु नौशहरो फिरोज़ में आहे, सुभाणे बदीन में आहे, ॿिए ॾींहुं हैदराबाद में आहे, इन ई तरीक़े सां हिन एहतजाज जो नोटिस वरितो वञे ऐं हिन एहतजाज जे बुनियाद ते असांजे मुलाज़िमनि जा मसइला हल कया वञनि, जीअं असांजे मुलाज़िमनि मां बेचैनी ख़तमु थिए। हिन निट रहण उस में, हिन गर्मीअ में हीअ जेका जिदोजहद आहे, हीअ जिदोजहद असांजी हक़नि जे लाइ, हासिलात जे लाइ आहे ऐं असां इंशा अल्लाह ताला हिन जिदोजहद तूं एसि ताईं हथु न खणंदासीं। ईंदड़ लाइ अमल असांजो इहो रहंदो त असां चीफ इंजीनियर ऑफिसुनि जो घेराव कंदासीं, न त ॿी सूरत में असां कराची हैदराबाद खां पोइ वञी करे सेक्रेटरीट में वज़ीर आला हाउस जे अॻियां या सेक्रेटरीट जे अॻियां वञी वेही रहंदासीं मरण घड़ीअ ताईं, जेसि ताईं असांजा मुतालबा मंज़ूर न थींदा। वॾी महिरबानी।